दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ओवरलोडिंग ख़िलाफ़ कार्रवाई जारी। वधीक 10 गाॾियुनि जा चालान, 5 लख रुपया ॾंड लागू। मस्बत नतीजा साम्हूं अचण लॻा। दादू पुलिस पारां ट्रैफ़िक क़ानूननि ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ ओवरलोड ऐं गैर महफ़ूज़ बार खणंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन दौरान वधीक 10 ओवरलोड गाॾियुनि जा चालान कया विया। ट्रैफ़िक पुलिस हाईवे ते कार्रवाईनि दौरान हर गाॾी ते 50,000 रुपया जुर्मानो लागू कंदे मजमूई तौर 5 लख रुपया सरकारी खज़ाने में जमा कराया। जॾहिं त ओवरलोडिंग ख़िलाफ़ लगातार ऐं मौसर कार्रवाइनि जे नतीजे में ज़िले में मस्बत तब्दीलियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। ओवरलोडिंग में मुलविस माण्हुनि ख़ासि करे बुह जे कारोबार सां सलहाड़ियल वापारियुनि हाणे जदीद तरीक़ो इख़्तियार कंदे बुह जूं गठड़ियूं ठाहिण वारियूं मशीनूं लॻाए छॾियूं आहिनि। उन्हनि मशीनुनि ज़रिए बुह खे गठड़ियुनि जी सूरत में महफ़ूज़ ऐं मुतवाज़िन अंदाज़ सां ट्रकुनि ऐं ट्रालियुनि में लोड कयो पियो वञे, जंहिंसां ओवरलोडिंग वारे ख़िलाफ़ वर्ज़ी में वाज़े घटिताई आई आहे। इहे मशीनूं ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻायूं वयूं आहिनि, जेके रोड सेफ्टी जे हवाले सां हिकु ख़ुशि आईंदही मस्बत भराई आहे। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासख़ैली जो चवणु आहे त दादू पुलिस अवाम जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ लाइ क़ानून जी बालादस्ती खे यकीनी बणाइण लाइ अहिड़ा उपाय वठंदी रहंदी।